नज़ीमबाड़ा में प्रेस क्लब पारां सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण लाइ जागरता प्रोग्राम मल्हायो वियो, जंहिंमें सुगड़नि ऐं लोक फनकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। प्रोग्राम में वचन वरझायो वियो त 6 डिसंबर ते सकाफ़ती ईद भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। रिपोर्ट करे रहियो आहे मक़बूल कांधड़ो। सॼी सिंध जियां बाडर में भी यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां सिंध जी सकाफ़ती वारस सिंध सदा आबाद हुजे जे सिरे हेठि मच सुगर कचहरी मुनक़द कई वई, जंहिंमें शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं साफ़िन सकाफ़ती वेस अजरक ऐं टोपी पहिरे शिरकत कई। सुगड़ मच कचहरी में शहर जे सियासी समाजी ऐं अदबी तंज़ीमुनि जे अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते आयल महिमाननि खे सिंध जी सकाफ़त जे आञाण टोपी ऐं अजरकनि जा तोहफ़ा पिण पेश कया विया। सुगड़ मच कचहरी में सुगड़न हुनर डोर बेत सिंगार ऐं पिरलियूं ॿुधाए भरपूर दाद वसूल करे महफ़िल के 4 चंड लगाए छॾिया। जीअणो आहे जीअणो पवंदो, रूह में आहे राज़ असांखे, नंढनि वॾनि जो नाज़ असांखे, मारनि जो त मलूक असांखे, अॼु हर को माण्हू मञणो पवंदो। जीअणो आहे जीअणो पवंदो, साॻियुनि लाइ सर ॾियणो पवंदो। ॾिसी थो त ॾाढनि सटे सिंध कई साणी, उहा बि पुराणी नई का ख़बर कर। तू भी ॾिसण अच कचहरी अॼु बाडर शहर में आ सुगड़न ने सांगन सवा जण कई सच कचहरी अॼु बाडर शहर में मीर शबीर चयो अबासी ती नेमत नच कचहरी अॼु बाडर शहर में सिंध सदा खुशहाल हो जे जीजल माला माल हो जे आयो मोकी सबदा भाकुर पायूं टोपी अजर के यार परायूं हर मानू बा कमाल हो जे सिंध सदा खुशहाल हो जे जीजल माला माल हो जे पूरा कुछ भी ना है गैस वांगुर मां बली रहियो हां एड़ा सूर संदे मुमताज पोपी अबासी हली रहियो हां। बहरहाल विंदो कोन वेड़ी चन मां भाईचारो भत हे असांजो भाईचारो ॿधी ऐं प्यार जो सबूता जो असां कुल कठे वेठा आहियूं। विंदो कोन वेड़ी चन मां भाईचारो भत अञा ॿिया अबासी चए सांगन वॾो सत ताक़त अञा सिंधन में अञा ॿिया तोणी हेॾा अञा थिया सिंधी माण्हुनि सां अञा ॿिया अबासी चए सांगन वॾो सत ॾींदा सिर ॾे हथा राणियूं राणा रत ॾोथियो रंडो ॾत सदा रहंदो सिंध ते सदा साॻी साह में न मूंखा रहनि मट तो सुमन साड़े साह खे थी कोटन अचे कट मिली कान मलूचे का खासी मारुन खट पलंग जनी जा पट्टा उन्हनि जी आहियां। जॾहिं त मच कचहरी में भलोड़ रागियुनि रजब अली सोलंकी ऐं मुख्तियार फलो पोडरो क़ौमी गीत गाए मच कचहरी में शरीक माण्हुनि खे झूमाए छॾियो। सुगड़ मच कचहरी में आयल सियासी समाजी ऐं अदबी तंज़ीमुनि जे अॻवाननि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सॼी सिंध जा 4.5 करोड़ माण्हू सिंधी जेके आहिनि उन्हनि सभिनीनि जी ख़्वाहिश इहा ई आहे त सिंध सदा आबाद हुजे, छाकाणि जो हीअ धरती जंहिं असांखे जनमु ॾिनो आहे ऐं हीअ उहा ई साॻी धरती जंहिंमें असांखे वञिणो आहे उहा जेकॾहिं आबाद हूंदी उहा शाद हूंदी त उहा पंहिंजे सीने मां असांखे चीरे फ़सुल बि खाराए सघंदी, असांखे जियापे जा सबब बि पूरा कंदी। बाडर शहर जा सिंधी बि सिंध सदा आबाद हुजे जे सिरे हेठि आवाज़ टीवी जे पारां ऐलानियल ही सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइनि पिया। बाडर में भी मच कचहरी जंहिंमें सुगड़नि ऐं मुख़्तलिफ़ अदीबनि शाइरनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। इन मौक़े ते आउं बि इहो ई पैगाम ॾींदुसि त सिंधी माण्हू उहे सिंध जी आबादीअ जे लाइ सिंध जी ख़ुशहाली जे लाइ उनजे माण्हुनि जे लाइ दुआगू आहिनि, असीं बि दुआगू आहियूं। सिंध सदा आबाद हुजे, जे सिंध आबाद हूंदी त जेके सिंध में रहंदड़ माण्हू हूंदा उहे सभु आबाद हूंदा ऐं हिन सिंध धरती सां वफ़ादार थी असां त वारस बि आहियूं त चऊं था त असांजी सिंध सदाईं आबाद हुजे। अलाह कंदो हीअ सिंध जेसिताईं हीअ दुनिया हूंदी तेसिताईं सिंध आबाद हूंदी ऐं ख़ुशहाल हूंदी ऐं असांजा जेके सिंधी माण्हू आहिनि
अल्लाह में उम्मीद है त इंशाल्लाह वो पंहिंजी सुहिणी तालीम हासिल करे ऐं जेको आहे सो पंहिंजी धरती पंहिंजी सिंध जेको आहे सो वारसी कंदा। सुगड़ मच कचहरी में आयल सुगड़नि अदीबनि सियासी समाजी तंजीमुनि जे अॻवाननि उहो वचन वरजायो त असां 6 दिसंबर ते आवाज़ न्यूज़ सां गॾु भरपूर तरीक़े सां सकाफ़त ॾींहुं मल्हाईंदासीं। कैमरामैन मुश्ताक अहमद चांडियो सां गॾु मक़बूल अहमद कांदरो, आवाज़ न्यूज़ बाडर।